अस्सलाम वालेकुम। प्रेस क्लब कराची दे खुश आमदीद। मूंसां गॾु आहे साईं मक़सूद मैसर, प्रेसिडेंट गस्टा खैरपुर मीरस। साईं ही जेको असांजो NTS वारो जेको ही प्रोटेस्ट हली रहियो आहे या एहतिजाजी कैंप हली रही आहे उन जे बारे में तव्हांजो ख़्यालु या जेको कल्ह गवर्नमेंट हिकिड़ो इनिशिएटिव वरितो आहे असांजे हवाले सां NTS ऐं सिंधु यूनिवर्सिटी वारे हवाले सां उन जे बारे में को तासुरात तव्हांजा या को मैसेज? कराची प्रेस क्लब या कराची जे हेॾा जेका सिंध जी दिलि आहे उते असांजा जेके नौजवान आहिनि NTS वारा उहे पंहिंजे हक़नि जे हासिलात लाइ जंहिं मुर्शीअ वारे अंदाज़ में पहुता आहिनि। पहिरें ॾींहं खां वठी मां बि उन्हनि सां गॾु हमक़दम आहियां ऐं मां हिननि जी जदोजहद जी हिमायत, इन कारण हिमायत लफ़्ज़ नंढो आहे, असां हिन जो हिसो आहियूं ऐं हिननि जी जेका जदोजहद आहे उहा उन्हनि जो नतीजो बि तव्हां ॾिठो जो सिंध गवर्नमेंट काबीना जेका आहे CM साहिबु असां उन्हनि जा बि थोरा हितां आहियूं जो इन्हनि हिनखे नोटिफाई कयो आहे त असां इन्हनि खे रेगुलर कयूं था। हाणे इहो सॼो नतीजो जेको आहे उहो आहे मुसलसल जदोजहद ऐं पंहिंजे बहितर नियत रखी दोस्तनि जे लाइ मैदान में निकिरी अचणु। असां गस्टा खैरपुर जे तरफ़ां हिन नौजवाननि सां ऐं उन सां गॾु पेटियालम जेको सठियो साहिब जी जेका टीम बि वर्क करे पई पंहिंजनि दोस्तनि खे सोरे ॾियण लाइ, उन्हनि जा बि असां शुक्रगुज़ार आहियूं। पर ख़ासि तौर ते NTS जे नौजवाननि जेका महिनत कई आहे उन्हनि जो इहो नतीजो आहे जो कराची में अॼु इहे फातह आहिनि ऐं इंशाअल्लाह सिंध जे उस्तादनि जे लाइ हे जॾहिं वटि ॻोठ वापसि ईंदा त हिननि जे हथ में रेगुलराइज़ेशन जा लेटर हूंदा ऐं हिननि जे हथनि में कामयाबियुनि जा हार हूंदा ऐं असां जेके उते हूंदासीं हिननि खे वेलकम करे हिननि खे ॿाहिरि पारींदासीं।